हाय नाज़न जा पल्याल कुठा करबल में। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुलू वतमत्तऊ क़लीलन इन्नकुम मुजरिमून। वैलु यौमइज़िन लिलमुकज़्ज़िबीन। वइज़ा क़ील लहुमुर्कऊ ला यर्कऊन। वैलु यौमइज़िन लिलमुकज़्ज़िबीन। फ़बिअय्यि हदीसिम बअदहु युमिनून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मिट्टी में मिल गया इरादा यजीद का, मिट्टी में मिल गया इरादा यजीद का, लह रहा है परचम अब भी हुसैन का। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। भलीकार थी चवां तव्हांखे रंगन भरी शाम में 3 मुहर्रमुल हराम जी स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो। मां आहियां तव्हांजी पंहिंजी मेज़बान किरण मीर। मूंखे उमेदु आहे त तव्हां सभु ख़ैर ख़ैरियत सां हूंदा, ठीकु ठाक हूंदा। ऐं जीअं त मां तव्हांखे कल्ह बि ॿुधायो त असां इंशाअल्लाह हे 10 ॾींहं तव्हां सां गॾु हूंदासीं। स्पेशल ट्रांसमिशन तव्हां लाइ खणी आया आहियूं ऐं तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। कल्ह थोरो प्रॉब्लम हुयो, इन जे करे नेटवर्क जा कुझु इशूज़ हुया, तव्हांजी कॉल असां सां न कनेक्ट थी सघी। इंशाअल्लाह अॼु तव्हां असांखे लाइव कॉल्स बि करे सघो था, असां सां ॻाल्हाए बि सघो था। नोहो ॿुधाइणु चाहियो, मनकबत ॿुधाइणु चाहियो, नात ॿुधाइणु चाहियो त तव्हां असांखे कॉल ते ॿुधाए सघो था। मुफ़्ती साहब बि असां सां गॾु आहिनि, उन्हनि सां बि तव्हां ॻाल्हाए सघो था। कोई सुवाल तव्हांजे माइंड में आहे त तव्हां उहो करे सघो था। कोई क़सीदो, कोई क़िस्सो या काई अहिड़ी ॻाल्हि जेका तव्हांखे ख़बर हुजे करबला जे हवाले सां त तव्हां असां सां शेयर करे सघो था। पर कोशिशि इहा कजो त जॾहिं बि तव्हां कॉल्स कयो त प्रॉपर सिग्नल्स में अची कॉल कजो ऐं एतिरी मुख़्तसर ॻाल्हि कजो जो असां तव्हांजी ॻाल्हि कवर करे सघूं उन ई टाइम जे अंदरि। वॾी महिरबानी। ऐं हींअर जेको आहे प्रोग्राम स्टार्ट करण खां पहिरें जेको आहे मां दावत ॾींदसि शौकत अली खे त असांखे हमद ॿुधाइनि। काबे की रौनक, काबे का मंजर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। काबे की रौनक, काबे का मंजर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। देखूं तो देखे जाऊं बराबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। हम दे खुदा से तर है जुबाने, कानों में रस घोलती हैं अज़ाने। हम
हमदे खुदा से तर है जुबाने, कानों में रस घोलती हैं अज़ाने। बस एक सदा आ रही है बराबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। देखा सफा और मरवा भी देखा, बस एक करम का जलवा भी देखा। देखूं तो देखे जाऊं बराबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। याद आ गई जब अपनी खताएं, अश्कों में ढलने लगी इल्तिजाएं। याद आ गई जब अपनी खताएं, अश्कों में ढलने लगी इल्तिजाएं। रोया गिलाफे काबा पकड़ कर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। और मौला सभी और क्या चाहता है, बस मग़फ़िरत की अता चाहता है। मौला सभी और क्या चाहता है, बस मग़फ़िरत की अता चाहता है। बख्शिश के तालिब पे अपना करम कर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। जीअं त कल्ह बि असां सां गॾु अल्लामा साहब हुआ, नुहा ख़्वां हुआ, अॼु बि असां सां गॾु अल्लामा साहब मौजूदु आहिनि, नुहा ख़्वां मौजूदु आहिनि। त मां तव्हांखे ॿुधायां, जीअं त तव्हां असांजो भाउ हींअर असांखे हमद ॿुधाई ॾाढी प्यारी। शौकत अली असां सां गॾु आहिनि, काशान आबिदी असां सां गॾु आहिनि, सईद अरसलान आबिदी असां सां गॾु आहिनि, राहिल ज़ैदी असां सां गॾु आहिनि, मुफ्ती मुमताज़ अली भंगर असां सां गॾु आहिनि। सो सभिनि खे भलीकार कंदासीं। अस्सलामु अलैकुम, अस्सलामु अलैकुम, अस्सलामु अलैकुम। आप सबको मैं खुश आमदीद कहती हूँ। ऐं अल्लामा साहब माशाल्लाह, तव्हां जॾहिं बि ईंदा आहियो असांजे प्रोग्राम्स में, स्पेशल ट्रांसमिशन्स हुजनि, चाहे जुमे जी ट्रांसमिशन हुजे, त तव्हां सां गुफ्तगू कंदे ऐं सवाल पुछंदे माशाल्लाह सां दिलि दिमाग़ मुतमईन थींदो आहे, अल्हम्दुलिल्लाह। त अॼु बि तव्हांखे असां दावत ॾिनी आहे, असांखे ॾाढो सुठो लॻी रहियो आहे। त 3 मुहर्रमुल हराम आहे अॼु, त उन हवाले सां मां चाहींदसि त असां सां तव्हां थोरी गुफ्तगू कयो। जी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुहर्रमुल हराम इस्लामी महीननि जे एतबार सां पहिरियों महीनो आहे ऐं इन सां गॾो गॾु ज़ुल्हज जेको आहे त आख़िरी महीनो आहे। त ॻाल्हि खे मिलाईंदो हलां त जेको साल जो इस्लामी साल जो आख़िरी महीनो, उन में बि क़ुर्बानी, ऐं साल जो जेको पहिरियों महीनो आहे उन में बि क़ुर्बानी। ऐं उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नवासे हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम, हूअं त घणियूं शख़्सियतूं गुज़रियूं, पर
हर माण्हू हर शख़्सियत पंहिंजे पंहिंजे एतबार सां जंहिंजो मान मथां आहे ऐं हर एतबार सां उन्हनि खे अलाह साईं का बुलंदी का नेमत का उहा अता कई आहे जंहिं जो मान उन ख़ालिक़ काइनात मथां कयो आहे। पर ही हस्ती इमाम हुसैन आली मक़ाम जॾहिं बि मुहर्रमुल हराम जो महीनो अची इब्तिदा उन जी थींदी आहे त हर अखि अश्कबार थी वञे, हर माण्हू ॾुख में वठिजी वञे। छाजे करे जो नवासे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेके मुहर्रमुल हराम में ख़ासि तौर ते करबला में जेके थिया उन खे यादि करे करे हर माण्हू दिली तरह ॾुखोइजी वेंदो आहे। त मुहर्रमुल हराम में पहिरीं खां वठी हूअं त मुंड खां यानी कि रजबुल मुरजब खां इहो सफ़र शुरू थियो हो। पहिरीं मुहर्रम, ॿी मुहर्रम, टीं मुहर्रम इमाम हुसैन आली मक़ाम उन्हनि सां गॾु जेके रुफ़क़ा जेके साथी गॾु हुया, जेके इन सफ़र में शरीके सफ़र हुया, रस्ते में जिते जिते पड़ाव पिया कनि, जिते जिते वेहनि पिया, इमाम हुसैन आली मक़ाम पंहिंजनि साथियुनि खे वक़्तनि फ़वक़्तनि दर्स ॾींदा रहिया, नसीहतूं कंदा रहिया ऐं ॿुधाईंदा रहिया त हीउ वक़्तु जेको आहे अॻिते हली करे जंहिं वक़्त खे जंहिं उन पोज़ीशन जे साम्हूं थींदासूं, थी सघे को सब्र न करे सघे, थी सघे के को पंहिंजे ॿारनि खे इन यतीमी जी हालति में ॾिसे, कंहिं को माण्हू पंहिंजे ॿार खे इन उदासी जे आलम में ॾिसे, मुमकिन आहे थी सघे माउ पीउ उन्हनि खे न ॾिसी सघनि ऐं उन खां पोइ उन्हनि जो दिलि जेका त बर्दाश्त थी वञे, उन खां पोइ तव्हां का ॻाल्हि अहिड़ी करे विझो जेको तव्हांखे जेका त अॻिते हली करे नापसंदि थिए, त पोइ इन करे पाण फ़रमाईंदा रहिया त जेकॾहिं को रस्ते तां वापसि वञणु चाहे त वरी सघे थो, जेकॾहिं पंहिंजनि अबाणनि ॻोठनि ॾे को वञणु चाहे त वञी सघे पियो। पर जेके बि इमाम हुसैन आली मक़ाम सां जेके साथी शरीके सफ़र रहिया उहे ईअं ई चवंदा रहिया त जंहिं ॾींहं खां तव्हां सां गॾु हलिया हूं दिलि में इहो ई इरादो करे हलिया हूं त जेकॾहिं क़ुर्बान थींदासूं त तव्हांजे नाव ऐं तव्हांजे ॿचड़नि तां क़ुर्बान थींदासूं। असांखे इहा शहादत क़बूल आहे, तव्हां सां गॾु रहंदे तव्हांजे क़दमनि में असांजो जेको आहे त रत वहे शहीद थी वञूं, इन खां वधीक असां लाइ ॿी का बि फज़ीलत न आहे। तंहिंजे करे असां तव्हां सां गॾु आहियूं, तव्हांजे औलाद ते, तव्हांजे नाव ते, तव्हांजे नाने जे नाव ते, उन्हनि जे दीन ते, उन जे शरीयत ते जेकॾहिं असां क़ुर्बान थी वञूं त इन खां वधीक का ख़ुशि नसीबी कान्हे का। तंहिंजे करे उहे वक़्तनि फ़वक़्तनि सफ़र में शरीक बि थींदा रहिया ऐं इमाम हुसैन आली मक़ाम 2 मुहर्रम, 3 मुहर्रम, 4 मुहर्रम अॻिते हलंदे 10 मुहर्रम ताईं जेके जेके ॾींहं ईंदा रहिया पाण उन्हनि खे नसीहत बि कंदा रहिया ऐं उहे जेके रुफ़क़ा हुया उहे इहो ई जवाबु ॾींदा रहिया त हीअ त हिकु जान आहे, पर जेकॾहिं हज़ारे जानियूं बि हुजनि त तव्हां ते तव्हांजे ॿचड़नि ते असां क़ुर्बान कंदे ख़ुशी महसूसु कंदासीं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह। हींअर जेको आहे मां दावत ॾींदसि काशाना आबिदी खे त असांखे न हो ॿुधाए। आया न होगा इस तरह रंगो शबाब रेत पर गुलशनी फातिमा के थे सारे गुलाब रेत पर आया ना होगा इस तरह हुस्नो शबाब रेत पर जाने बतूल के सिवा कोई नहीं खिला सका जाने बतूल के सिवा कोई नहीं खिला सका कतराए आब के बगैर इतने गुलाब रेत पर
गुलशन फातिमा के थे सारे गुलाब रेत पर, और तरसे हुसैन आपको मैं जो कहूँ तो बेअदब, तरसे हुसैन आपको मैं जो कहूँ तो बेअदब, लम्से लबे हुसैन को तरसा है आब रेत पर, लम्से लबे हुसैन को तरसा है आब रेत पर। और जितने सवाल इश्क ने आले रसूल से किए, जितने सवाल इश्क ने आले रसूल से किए, एक से बढ़ के एक दिया सबका जवाब रेत पर। और आले नबी का काम था, आले नबी कर गए, आले नबी का काम था, आले नबी कर गए। कोई ना लिख सका दीप ऐसी किताब रेत पर, गुलशन फातिमा के थे सारे गुलाब रेत पर। मुफ्ती साहब असांखे ॿुधायो त वाक़े करबला जी तारीख़ ऐं इन वाक़े जा असबाब कहिड़ा हुआ? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वाक़े करबला सन 61 हिजरी जी शुरूआत में पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सन 61 हिजरी में पाण ॿुधाए चुका हा त हीउ वाक़ियो मार्को जेको वञी करे अॻिते थींदो। ऐं जॾहिं यज़ीद मुख़्तसरन ॿुधाईंदो हलां त यज़ीद अची करे तख़्त नशीन थियो, इंतिहाई फ़ासिक़ ऐं फ़ाजिर, हर गुनाह जेको अॼु इंसानु गुनाह करे सघे उहे गुनाह उहो कंदो हो। इन सां गॾोगॾु जेके बि ॿिया मुसलमान हुया जेके इन गुनाहनि खां नफ़रत कंदा हुआ, उहे चाहिनि पिया त कंहिं न कंहिं तरीक़े सां नवासे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी दस्तबैत करे करे जेके उहे अहकाम ऐं फ़रमान ॾियनि उन्हनि जे मथां अमल कयूं, तांजो असांजी ज़िंदगी बि संवरजी पए ऐं आख़िरत बि असां लाइ सुठो थी पए। त इन मौक़े खां पोइ त जॾहिं कूफ़िन वारनि उन्हनि खे इमाम हुसैन आली मक़ाम खे ख़त लिखिया ऐं इहो चयूं त असां हिन यज़ीद खां बेज़ार आहियूं, तव्हां अची करे असांखे दीन जी दर्स ॾियो, त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उन वाक़े खे पंहिंजे इशारनि में बि ज़िक्र कयो। पाण लिखनि था त कूफ़ियन काग़ज़ लिखिया विझी विच अलाह, कूफ़ियन ख़त लिखिया अलाह रब्बुल इज़्ज़त जो कसम ॾेई करे, तूं असां तुंहिंजा ताबे, तूं असांजो शाह, असां तुंहिंजे ताबे थींदासूं, तव्हां असांजा सरदार आहियो, असां लाइ तव्हां हिते जेका त हली अचो। त हेकर हली आओ तख़्त ताबिनी तुंहिंजे, तव्हां अचो त हीउ जेको तख़्त आहे हीउ तव्हांजे दस्तबैत थी करे असां तव्हांजे उन अमन में दाख़िल थी वञूं।
इमाम हुसैन आली मक़ाम खे जंहिं महिल इहे ख़त पहुता, रिवायतुनि में अचे थो तक़रीबन 150 ख़त पहुता, जॾहिं पाण पंहिंजे सौट हज़रत मुस्लिम बिन अकील खे जेॾी महिल रवानो कयो त वञी करे मुशाहिदो करे अचो, ॾिसी अचो त उहे छा था चाहिनि। जंहिं महिल इमाम हुसैन आली मक़ाम जो सौट हज़रत मुस्लिम बिन अकील उन विया त उन्हनि वॾे जेका त जोश ऐं जज़्बे सां उन्हनि जो एतिराम कयो, उन्हनि जी इज़त अफ़ज़ाई कई, हौसला अफ़ज़ाई कई ऐं एतिरे अदब एतिराम ऐं निवड़ सां मिलिया त इमाम हज़रत मुस्लिम बिन अकील खे बि ख़त लिखिणो पियो त तव्हां अचो ऐं हिननि खे दीन जी दर्स ॾियो। त उन वाक़े खां पोइ हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम पंहिंजे बचण सूदे मदीने खां रवाना थिया करबला जे मैदान में, तव्हांजो वञी करे जेके कूफ़िन ख़त लिखिया हुआ त वञी करे असां उन्हनि खे दीन में दाख़िल कयूं, जेके उन यज़ीद खां बेज़ार थी पिया हुआ, इन जे करे जो उहो हर तरह जो फ़िस्को फ़ुजूर कंदो, पंहिंजे मर्ज़ी मुताबिक़ जेके हुकुम ऐं हकाम ॾसींदो हो त उहे माण्हुनि खे ज़बरदस्ती करिणो पियो पए, ऐं जेकॾहिं न बि को करे पियो त ज़बरदस्ती उन्हनि जे मथां हुकुम ऐं हकाम लागू पियो करे। तंहिंजे करे उन्हनि ख़त लिखिया हुआ त अचो ऐं असां तव्हांजे हथ ते दस्तबैत था कयूं, तव्हांजो तव्हां असांखे इस्लाम जो सुठो रस्तो ॾेखारियो। इन करे उहे असबाब बणिया हुआ इन करबला ऐं इन जेका त वाक़े जे मर्गे जे मुताबिक़। सही अलामा साहब, इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं जी। ब्रेक खां पोइ। वक़्तु थियो ब्रेक जो। जी व्यूअर्स, वक़्तु थियो ब्रेक जो, कारे न वञिजो, जल्दी वापसि था अचूं। हाय नाज़न जा पल्या लाल कुठा करबल में, हाय नाज़न जा पल्या लाल कुठा करबल में। ॿीहर भलीकार था चऊं तव्हांखे रंगनि मेरी शाम में 3 मुहर्रमुल हराम जी स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो। असां सां गॾु कॉल बि आहे। हलो, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजे ख़्याल सां कॉल ड्रॉप थी वई आहे, तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था। मुफ़्ती साहब, जेका ॻाल्हि ब्रेक खां पहिरियां असां करे रहियो हुआसीं त मां चाहींदसि त तव्हां हुनजो थोरो मुख़्तसिर वाक़ई करबला जे असबाब उन्हनि ते ज़िक्र पिया कयूं त इहो ई सबबु थियो हो त उन्हनि कूफ़ियनि ख़त लिखिया हुआ त इमाम हुसैन आली मक़ाम ॾे तव्हां अचो त असां तव्हांजी दस्तबैत कयूं, तव्हांजी ॻाल्हियुनि खे मञूं। पर उहे बि क़ुरान करीम में आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो, वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल ख़ौफ़ि वलजूइ वनक़्सिम मिनल अमवालि वलअनफुसि वस्समरात वबशिरिस साबिरीन। हिकिड़ी हूंदी आहे थ्योरी, ॿियो हूंदो आहे उन ते मथां प्रैक्टिकल करे करे उनखे ॾसणु। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो, ज़रूरु तव्हांखे आज़माईंदो, वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल ख़ौफ़ि वलजूइ, अहिड़ियुनि जॻहनि तां जिते ख़ौफ़ बि हूंदो, बुख हूंदी, वनक़्सिम मिनल अमवालि, माल जी घटिताई हूंदी, वलअनफुसि, जानियुनि जी घटिताई हूंदी, माण्हू घटि हूंदा, वसमरात, ऐं फल मेवा जात उहे कोन हूंदा। तॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो, वबशिरिस साबिरीन, जेके सब्र करे विया उन्हनि लाइ मुंहिंजी तरफ़ां जेका त ख़ुशख़बरी आहे। इमाम हुसैन आली मक़ाम जेकॾहिं तारीख़ खे पढ़ियो वञे त 72 जेके उहे साथी रुफ़क़ा उन्हनि सां गॾु हुया। ऐं ख़ौफ़ ॿियो त कोन हो, इहो ख़ौफ़ हो जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे उन अहकामनि खे पूरो करे सघंदासूं या न। जेके रुफ़क़ा आहिनि उहे उन जुर्रत ऐं बहादुरी सां उन करबला जे मार्गे खे मुंहुं ॾेई सघंदा या न। इन हवाले सां इमाम हुसैन आली मक़ाम वॾे जुर्रत ऐं बहादुरी सां वञी करे उन खे फ़तह करे ॾेखारियो। इहो बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां हुकुम हुयो, वबशिरिस साबिरीन, पाण सब्र करे विया। ऐं ईअं थी नथो सघे त इमाम हुसैन आली मक़ाम खे को शहीद करे, अहिड़ो को पुटु को पैदा ई कोन थियो हो जेको इमाम हुसैन आली मक़ाम जे साम्हूं अचे, ऐं अहिड़ो को पैदा ई थी नथो सघे जेको इमाम हुसैन आली मक़ाम जे साम्हूं अची सघे। उन्हनि सां जिहाद करणु या उन्हनि जे साम्हूं अचणु उहा त ॿी ॻाल्हि आहे, उन्हनि जे साम्हूं को बीहे कंहिंजी जुर्रत कोन हुई, छाजे करे जो उहे फ़र्ज़ंद इमाम अली करमल्लाह वजहुल करीम जा, जंहिं ख़ैबर खे हिकिड़े हथ सां जेको उन दरवाज़ो कढी करे उन फिटो कयो हो, उन जा जेके फ़र्ज़ंद आहिनि उहे साम्हूं हुया करबला में। हुकुम छा हो? अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां हुकुम हो, वबशिरिस साबिरीन, जेके सब्र करे आ उन्हनि लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां ख़ुशख़बरी आहे। तंहिंजे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उन हुकुम जी पासदारी कंदे ऐं उन सब्र ऐं उन जे मक़ाम खे हासिलु करण लाइ पाण सब्र करे आ। ऐं उन खां पोइ इहे ई असबाब थिया हा त कूफ़िन चयो हो, तव्हां अचो, असां तव्हांजे हथ ते दस्तबैत कंदासूं, जीअं तव्हां हुकुम कंदो असां उन हिसाब सां कंदासूं। पर मसइलो कोई ॿियो थी वियो, जंहिं महिल उहे विया त उन्हनि बि दगा कई। तंहिंजे करे हीउ जेको वाक़ियो थियो उहो करबला उहो इन तरीक़े सां हो ऐं उन जा असबाब बि पोइ अहिड़े तरीक़े सां ज़ाहिर थियण लॻा। हिते कॉल वठंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। जी जी, वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो?
अॼु जय राम जे माता जी गांव में मां हुते तव्हां ते राज़ी रहंदो। आमीन आमीन। मां हिकिड़ो बेत ॿुधाईंदुमि। ॿुधायो ॿुधायो। ॿुधाईंदुमि फ़ाइल सगो ज़ैनब अलैहिस्सलाम जी शान में। जी जी ॿुधायो ॿुधायो। अदी जॾहिं ख़ैबर में जंग थी न त मरहब खे मौला अली वार सां फिनार कयो त हुनजी भेण भॼंदी आई। भॼंदी जो आई त मौला जे साहबनि हुनखे झलण जी कोशिशि कई त न अचे त मौला हुनखे चयो न झलियो भली अचे पंहिंजे भाउ जे लाशे ते। मगर करबला में ॾिसो मुंहिंजी साईं जॾहिं भाउ जे लाशे ते अचे त उते वेठो नथा अचनि छॾनि त उन ते हिकु शइ चयो आहे मरहब दी लाश बिराते हो गऊं इज़्तानाल मंगाई गई खातून जी बच्ची लाश बिराते अतश का नाल हटाई गई। हाँ केरा जो मोले दी दीदा हो जो 9 मील टुराई गई ना मिली कब्र दिजा विच करबल अते शाम शहर दफनाई गई। बस अदी मेहरबानी तव्हांजी पर गम में शरीक कयो तव्हांजा वॾा एहसान थी दुआ में। मेहरबानी भाउ पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। बसि ही वक़्तु अहिड़ो आहे जो जॾहिं चंड ॾिसबो आहे ऐं दिलि पाणे ई रोइणु शुरू कंदो आहे। ऐं मां कल्ह बि इहा ॻाल्हि कई हुई त ही जॾहिं ॾींहं ईंदा आहिनि न ऑटोमेटिकली तव्हांखे ख़बर पइजी वेंदी आहे। चंड असां पोइ ॾिसंदा आहियूं पर हुनजो अहसासु पहिरें थियणु शुरू थींदो आहे। दिलि बर्दाश्त थी वेंदा आहियूं, पाणे अखियुनि में लुड़क अची वेंदी आहे ऐं दिलि ग़मगीन थी वेंदो आहे। त कोशिशि कंदा कयो हिननि ॾींहंनि में क़ुर पाक जी तिलावत तमामु घणी कंदा कयो। ऐं सबीलूं मां चवंदसि त जेकॾहिं हणो था न्याज़ कयो था त ख़ुदा जे वास्ते दिलि सां कयो। अॼुकल्ह टाइम थी वियो आहे शो ऑफ वारो। शो ऑफ न कयो। अलाह साईं खे शो ऑफ पसंदि कोन्हे ऐं इमामनि जे लाइ त बिल्कुलु बि तव्हां शो ऑफ न कयो। दिलि सां कयो जेको बि कयो। मां कल्ह ॾाढा स्टेटस ॾिठा, मां टियों ॾींहुं बि ॾाढा स्टेटस ॾिठा। मूंखे तकलीफ़ थी। मूंखे छाजी तकलीफ़ थी? मूंखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तकलीफ़ इहा थी त हुननि इमामनि जे लाइ उहे सबीलूं उहे न्याज़ न कया। हुननि पंहिंजे लाइ पंहिंजे स्टेटस लाइ पंहिंजे शो ऑफ जे लाइ इन्हनि इहे शयूं कयूं। त ख़ुदा जो वास्तो अथव शो ऑफ न कयो। जेको कुझु करिणो अथव इमामनि जे लाइ कयो, अल्लाह जे लाइ कयो, असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे लाइ कयो। न कयो शो ऑफ। हिन शो ऑफ मां कुझु हासिलु कोन्ह थींदो असांखे। हींअर जेको मां सईद अरसलान आबिदी खे दावत ॾींदसि असांखे न हू ॿुधाइनि। कलाम के चंद अशारा की समात को दिया कमला मौलाना साहब ने जिस तरह जिक्र किया साहब मौला हुसैन अलैहिस्सलाम और भी मौला अली का जिक्र हुआ तो मनकबत के चंद अशारा की समात को दिया करूँगा। हम मदह अली में धार पे भी लफ्ज़ों को रवानी देते हैं। हम मदह अली में धार पे भी लफ्ज़ों को रवानी देते हैं। कटती हो ज़ुबान कट जाए मगर पैगाम ज़ुबानी देते हैं। ये साबियों की शान। शाहिद है अदाए मीसम भी हम हैं वो अली के दीवाने। हाँ शाहिद है अदाए मीसम भी हम हैं वो अली के दीवाने। जिस पेड़ पे फांसी
लगनी हो उस पेड़ को पानी देते हैं, और पेशानी हुए पर ये कह कर रूमाल को बांधा सरवर ने। हाँ, पेशानी हुई पर ये कह कर रूमाल को बांधा सरवर ने, जन्नत भी फिदा हो जाएगी, हम ऐसी निशानी देते हैं। और एक मसाइब का शेर है मौला अब्बास के हवाले से कि अब्बास की तुल्बत के ही करीब पानी ने ठहर के बतलाया। हाँ, अब्बास की तुल्बत के ही करीब पानी ने ठहर के बतलाया। मैं बहता हूँ बस मुझे जब इज़्न रवानी देते हैं, मैं बहता हूँ बस मुझे जब इज़्न रवानी देते हैं। सुभान अल्लाह, माशा अल्लाह। मुफ्ती साहब, छा पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम अलैहिस्सलाम जी शहादत बाबत पंहिंजी हयाती में कुछ फरमायो हो? जी, पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हयाती मुबारका में हज़रत जिब्रील अमीन हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम साईं जे झोली में खेॾनि पिया त हज़रत जिब्रील अमीन आया ऐं पाण फरमायाऊं त सन 61 हिजरी में हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम खे करबला जे मुक़ाम ते शहीद कयो वेंदो। ऐं इन ई जे करे हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु दुआ घुरंदा हुआ त अल्लाह मूंखे सन 61 हिजरी खां अॻु में मूंखे वफ़ात मुंहिंजी कर, छाजे करे जो मां उन तकलीफ़ खे उनखे न ॾिसी सघंदुमि। ऐं अहिड़े मौक़े ते हज़रत बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़वाज बीबियुनि मंझि अज़वाज मुतहरत मंझंदि मां आहिनि त उन्हनि जी पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां अता कयल उन ख़बर मां ॼाणनि पिया त इन्हनि जी उमिरि वधीक आहे। त हज़रत बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिट्टी अता कई ऐं पाण फरमायाऊं त इन मिट्टी खे ॾिसंदी रह, जंहिं महिल ही मिट्टी जेका त उन रत में चेंज थी वञे तव्हां सम्झी वञिजो त मुंहिंजे इमाम हुसैन आली मक़ाम खे करबल जे मौक़े ते उन्हनि खे तकलीफ़ ॾेई करे शहीद कयो वियो आहे। त पाण उन ई मौक़े ते ऐं हलंदे हलंदे जॾहिं हिजरियूं हलंदियूं रहियूं, इमाम हुसैन आली मक़ाम मदीने मां जॾहिं पंहिंजे नाने हज़रत इमाम पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां उन्हनि जे क़ब्र अनवर खां मोकिलाए करे जॾहिं मदीने तरफ़ वञनि पिया त उतां ई हलंदे हलंदे हज़रत बीबी उम्मे सलमा उन वक़्त खां रोईंदी रहे पई त हीअ वञी करे करबल जे मक़ाम ते पहुचंदा। ऐं हलंदे हलंदे जॾहिं उहो ॾींहुं आयो त 10 मुहर्रमुल हराम जो ॾींहुं आयो त पाण फरमाइनि थियूं त मंझंदि जे टाइम ते मां निंड पई हुयमि त अचानक ख़्वाब में मूंखे ॾिसण में आयो त पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे ख़्वाब में आया ऐं पाण फरमायूं त अॼु मुंहिंजे इमाम हुसैन आली मक़ाम खे करबल जे मौक़े ते शहीद कयो वियो आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे बि पंहिंजी जॻह ते जंहिं महिल आरामी हुया उन्हनि बि ख़्वाब ॾिठो त हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम खे करबल जे मैदान में शहीद कयो वियो आहे। हज़रत बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा पाण निंड मां बेदार थियनि थियूं, वञी करे उन शीशी खे ॾिसनि थियूं त बेशक उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं फरमायो हो त हीअ मिट्टी जंहिं महिल रत में चेंज थी वञे त तव्हां सम्झो हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम खे शहीद कयो वियो आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे मुताबिक़ उहा जेका करबल जी मिट्टी हुई उहा रत में चेंज थी वई हुई। त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजी हयाती में सहाबा इकराम खे उन खां अलावा जेका त ॿुधाईंदा रहिया त हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम करबल में शहीद थींदा। पर हिते हिकिड़ो सुवालु आहे त जंहिं महिल
हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम खे ख़बर बि हुई त वञी करे करबल जे मौक़े ते शहीद थींदा त के अहबाब के अहिड़ा हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त उहे पाण विया पोछो छाजे करे करबल लाइ। त इन जो इहो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां हिकु जेको मक़ाम ऐं मर्तबो जेको हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम खे मिलणो हो ऐं शहादत जो रुतबो मिलणो हो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे उन फ़रमान जे मुताबिक़ ऐं दीन जी सरबुलंदी ख़ातिर कंहिं पंहिंजे कंहिं मक़सद लाइ न बल्कि दीन जी सरबुलंदी ख़ातिर जंहिं महिल विया दीन खे बचायूं उन खां पोइ जंहिं महिल शहादत पेश कयऊं तॾहिं हुन साहिब अशार पंहिंजे अशार में लिखियो आहे त शाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन दीन अस्त हुसैन दीन पनाह अस्त हुसैन सिरदाद नदाद दस्त दर दस्त यज़ीद हक़ा के बिना इला इलाहा इल्ला अस्त हुसैन। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम विया पंहिंजो सिर इस्लाम जी ख़ातिर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दीन जे ख़ातिर उन पंहिंजी पंहिंजो जान जो नज़रानो पेश कयो पंहिंजे औलाद खे उन इस्लाम जी ख़ातिर क़ुर्बान कयो पर हिकिड़े बातिल जे हथ में पंहिंजो हथु न ॾिनऊं। तव्हां जो को माण्हू को मयार मेहणो ॾेई वठे त तव्हां उन जेका त बातिल जे हथ में वञी करे पंहिंजो हथु ॾिनो हो ईअं कोन फरमायो कयऊं बल्कि पंहिंजो सिर इस्लाम जे ख़ातिर क़ुर्बान करे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि सुरख़रू थिया ऐं उन ॾींहं खां वठी करे अॼु जेके 1400-1500 साल गुज़री चुका आहिनि 15वीं सदी हले थी हिन वक़्त ताईं यज़ीद जो को नालो निशानी कोन्हे पर इमाम हुसैन आली मक़ाम हर मुसलमान जे हर मुहबत कंदड़ जे दिलि में आहे। जंहिं महिल इमाम हुसैन आली मक़ाम जो ज़िक्र थींदो आहे त मुसलमाननि जी दिलि ख़ुशी मां बहार थींदी आहे ऐं जंहिं महिल यज़ीद जो ज़िक्र थींदो आहे त हर माण्हू जी दिलि में नफ़रत फैलिजी वेंदी आहे ऐं इहो मक़ाम हो जेको इमाम हुसैन आली मक़ाम खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त अता फ़रमाए छॾियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हींअर मां दावत ॾींदसि राहिल ज़ैदी खे त असांखे उहो ॿुधाइनि। माशाअल्लाह। मौला अली अकबर पर चंद अशआर इजाज़त। कहते थे ये ही सरवर अकबर नहीं जाओ, कहते थे ये ही सरवर अकबर नहीं जाओ, हमसे यूं जुदा होकर, हमसे यूं जुदा होकर अकबर नहीं जाओ, कहते थे ये ही सरवर। तुम देख रहे हो बाबा की ये हालत, बिखरे हुए लाशें ये आलम गुर्बत, सब सो चुका है लश्कर, सब सो चुका है लश्कर, अकबर नहीं जाओ, कहते थे ये ही सरवर। करबो बला कर बिगड़ा नसीब है, बचपन से साथ है रूठा हबीब है, कुर्बान हुआ मुझ पर, कुर्बान हुआ मुझ पर, अकबर नहीं जाओ, कहते थे ये ही सरवर। है तुमको गवारा ये बाप है बूढ़ा, कांधों पे उठाए तेरा जवान
तमाशा, चलते हैं दिल पे खंजर, चलते हैं दिल पे खंजर। अकबर नहीं जाओ कहते थे ये ही सरवर। खेमे में मुंतजिर है तेरी फूफी जान, तुम रन में खाक पे रगड़ते हो एड़ियाँ। क्या मैं कहूँगा जाकर, क्या मैं कहूँगा जाकर, अकबर नहीं जाओ कहते थे ये ही सरवर। खत कासिद सुगरा लाया भी अभी, इसमें ये लिखा है आए ना गर रखी, मर जाएगी ये ख़ाहर, मर जाएगी ये ख़ाहर। अकबर नहीं जाओ कहते थे ये ही सरवर। आसिफ गई नजर आगोशे पदर में, निकला दमे अकबर आगोशे पदर में। बस के रहा लब पर, बस के रहा लब पर। अकबर नहीं जाओ कहते थे ये ही सरवर। अकबर नहीं जाओ। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। मुफ्ती साहब, शहीद जी फजीलत बाबत वज़ाहत फरमायो। शहीद रिवायतुनि में अचे थो त नबूवत खां बाद में जेको दर्जो आहे उहो शहीद जो आहे। ऐं शहीद जूं मुख़्तलिफ़ क़िस्मूं आहिनि, 3-4 कंहिं लिखियूं आहिनि, कंहिं घणियूं लिखियूं आहिनि। पर जेको मुख़्तसरनि जेको आहे अर्ज़ु कंदो हलां त चवंदा आहिनि त जेको पाणी में किरी करे फ़ौत थिए उहो बि शहीद जे रुतबे में ईंदो आहे, जेको सड़ी करे फ़ौत थिए उहो बि शहीद जे ज़ुमरे में ईंदो आहे, ऐं जेको जंहिंजे मथां का शइ किरे ऐं उहो दॿिजी वञे उहो बि शहीदनि जे मर्तबे में ईंदो आहे। पर सभ खां वधीक फ़ज़ीलत शहीद जी उहा आहे जेको पंहिंजे जान ऐं माल खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी राह में इस्लाम ऐं दीन जी सरबुलंदी लाइ पंहिंजे जान जो नज़रानो पेश करे। उहो जेको शहादत आहे उन जो रुतबो तमामु वधीक बहितर ऐं आला आहे, ऐं उहो एतिरे क़दुरु आला आहे त रिवायतुनि में अचे थो त शहीद खे जंहिं महिल ज़ख़्मु लॻंदो आहे त उन जो खून जो क़तरो जंहिं महिल ज़मीन ते किरण खां अॻु में अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन खे जन्नत में नज़ारा कराए छॾींदो आहे। ऐं उहो इल्तिजा कंदो आहे, उन जी उमेदु हूंदी आहे, उन जी ख़्वाहिश हूंदी आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे उहो ॿाराईंदो आहे त मालिक मूंखे हिकु भेरो ॿीहर वरी दुनिया में वठी हल, ऐं उअं ई मूंखे ज़ख़्मु लॻे तुंहिंजे जेका त दीन ते इस्लाम ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत मञा थी करे उन नबी जे दीन खे बुलंद करण ख़ातिर मूंखे ज़ख़्मु लॻे, वरी मुंहिंजो रत वहे, वरी मां जन्नत जो नज़ारो ॾिसां, उन खां पोइ वरी मूंसां जेको आहे त वरी ॿीहर जेको आहे त बार बार मूंखे ज़िंदा कयो वञे। ऐं शहादत जो मर्तबो सभ खां वधीक मर्तबो आहे, ऐं इहो शहादत जो मर्तबो नसीब वारनि खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त अता करे छॾींदो आहे। हिकु सहाबी रसूल आहे हज़रत ख़ालिद बिन वलीद,
उहे जेको आहे त हर जंग में शरीक थींदा हुआ, हर मौक़े ते वञी करे मुसलमान सां गॾिजी करे फ़तह ऐं कामयाबी हासिलु कंदा हुआ। पाण रिवायत था कनि त मुंहिंजे जिस्म में अहिड़ो को हिसो बाक़ी न रहियो जिते तलवार या तीर जो ज़ख़्म न लॻो हुजे, पर हर वक़्तु उन जी ख़्वाहिश हूंदी जो अलाह रब्बुल इज़्ज़त मूंखे शहादत जो रुतबो अता करे। ऐं जंहिं महिल उन्हनि जो रूह परवाज़ पियो थिए, उहो पंहिंजे बिस्तरे ते रूह परवाज़ थो पियो थिए, त उन्हनि हिकिड़ो पैगाम ॾिनो। पाण फरमायूं त दुनिया वारनि लाइ पैगाम आहे, त उन्हनि बुज़दिलनि लाइ, उन्हनि डिॼंदड़नि लाइ उहो पैगाम आहे जेके घर खां नथा निकिरनि, इन ख़ौफ़ खां त मारिजी न वञूं ऐं अलाह रब्बुल इज़्ज़त जे दीन जी सरबुलंदी लाइ नथा निकिरनि, इन ख़ौफ़ खां मतां कुझु थी पए। उन्हनि लाइ मुंहिंजो पैगाम आहे त जेकॾहिं ज़िंदगी जंग जे मैदान में वञे हा त हज़रत ख़ालिद बिन वलीद पंहिंजे बिस्तर ते साह दम परवाज़ न कंदा हा। त शहादत जो जेको मरतबो आहे उहे चाहिनि पिया त उन्हनि खे शहादत मिले, पर उहे पंहिंजे बिस्तरे ते ई अलाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जो रूह परवाज़ कयो। उहे शहादत जो मरतबो उहे जेको आहे त सम्झनि पिया, उहे बार बार अलाह रब्बुल इज़्ज़त खां इल्तिजाऊं पिया कनि त ख़ालिक़ काइनात जेकॾहिं जंग जो मौक़ो हुजे ऐं तव्हांजे दीन जे, तव्हांजे जेको आहे त रसूल जे दीन जे ख़ातिर सरबुलंदी ख़ातिर ख़ालिद बिन वलीद बि हुजे, साम्हूं जेको आहे त इहे बातिल बि हुजनि ऐं उन सां गॾोगॾु जंग बि थिए, ऐं जेकॾहिं उन जंग जे मैदान में मुंहिंजो दम परवाज़ थी वञे त उन खां वधीक को मरतबो ई कोन्हे त शहादत जी तमामु वधीक फज़ीलत ऐं सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जी व्यूअर्स, वक्त है ब्रेक जो, जल्दी वापस आ जाओ। हाय नाज़न जा पल्याला कुठा करबल में, हाय नाज़न जा पल्याला कुठा करबल में। ॿीहर भलीकार था चऊं तव्हांखे रंगन भरी शाम 3 मुहर्रम हराम जी स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो। पहिरियां असां सां गॾु मुफ्ती मुमताज़ पंगवार साहब हुआ ऐं हींअर जेको असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर रहमतुल्लाह अहसन असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो डॉक्टर साहब? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? तव्हांखे वेलकम था चऊं रंगन भरी शाम में। अॼु जी स्पेशल ट्रांसमिशन आहे त मां तव्हांखां इहो सवाल करणु चाहींदसि त असांखे इहो ॿुधायो फ़लसफ़ा आहे शहादत। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दुनिया जे अंदरि जेके बि कम, जेके बि मामलात थींदा आहिनि, उन्हनि जे पोयां का न का रीज़न, को न को सबबु हूंदो आहे। जेकॾहिं असां फ़लसफ़े शहादत जे हवाले सां गुफ़्तगू कयूं त असांखे क़ुरान मजीद जी मदद वठणी पवंदी। क़ुरान मजीद जे अंदरि अल्लाह तबारक व तआला 4 सिपारे जे इब्तिदा में इरशाद फरमायो आहे त लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफ़िकू मिम्मा तुहिब्बून वमा तुनफ़िकू मिन शैइन फ़इन्नल्लाह बिही अलीम। हिन आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इहो इरशाद फरमायो आहे त जेका शइ तव्हां अल्लाह जे राह में ख़र्च कयो उहा तव्हांजे आॾो सभ खां वधीक महबूब तरीन शइ हुजे, उहा तव्हां अल्लाह तबारक व तआला जे राह में ख़र्च कंदव, तॾहिं अल्लाह तबारक व तआला जे उन नेकीअ ताईं पहुची सघंदो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे रिवायतुनि सां बि असांखे ख़बर पवे थी। ऐं क़ुरान मजीद जे हिकिड़ी ॿी आयत में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे उलाइका अल्लज़ी अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाइ व सालिहीन व हसन उलाइका रफ़ीक़ा। हिन जे अंदरि आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जिन शख़्सियतुनि जे मथां इनाम, इकराम ऐं एहसान कया आहिनि, उन्हनि जो तज़किरो अल्लाह तबारक व तआला हिन सूरह निसा जी आयत जे अंदरि ज़िक्र कयो आहे त उलाइका अल्लज़ी अनअमल्लाहु मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाइ व सालिहीन। यानी अल्लाह तबारक व तआला जो सभ खां वधीक इनाम, एहसान, इकराम नबियुनि जे मथां हूंदो आहे। उहो इन जे करे त नबी इंसानु बेज़ाते ख़ुदि न थींदो आहे, पंहिंजी विल, पंहिंजी कोशिशि सां को बि नबी न बणिबो आहे। अल्लाहु अअलमु हैसु यज
यजअलु रिसालतहु, अल्लाह तबारक व तआला ही नबियुनि खे मुंतखिब कंदो आहे ऐं पैगम्बरनि खे नुबुवत वारे मनसब मिलण खां पहिरियों बि ख़बर न हूंदी आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद जे अंदरि इरशाद फरमायो आहे त मा कुंत तदरी मल किताब वलल ईमान, यानी ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे ख़बर ई न हुई त किताब छा आहे ऐं ईमान छा आहे। इन जो मतिलबु आहे त नबी अल्लाह तबारक व तआला मुंतखिब कंदो आहे। अल्लाहु अअलमु हैसु यजअलु रिसाला। उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला जिन माण्हुनि जे मथां जिन शख़्सियतुनि जे मथां इनाम इकराम कंदा उहे सिद्दीक़ हूंदा आहिनि। सिद्दीक़ जो मतिलबु मफ़हूम इहो आहे जेके अल्लाह तबारक व तआला जे दीन ते मनो अन अमल कनि, उन्हनि जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी का बि चूं चिरां सवाल जवाब न कनि, उन्हनि खे सिद्दीक़ चइबो आहे। उहा हज़रत अबू बकर सिद्दीक़ वठूं, हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु खे तव्हां वठो, हज़रत इमाम हसन हुसैन, इहे सभु ई सिद्दीक़ीन जे इन ज़ुमरे जे अंदरि अचनि था। उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला शुहदा जो ज़िक्र फ़रमायो आहे ऐं शहादत उहो मनसब आहे जंहिंजे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सही बुख़ारी जे अंदरि हिकिड़ी रिवायत मिले थी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अल्लाह जो कसम लवदितु अन उक़्तल सुम्मा उहया सुम्मा उक़्तल सुम्मा उहया सुम्मा उक़्तल, यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे कब्ज़े में मुंहिंजी जान आहे, मां चाहियां थो त अल्लाह जी राह में शहीद थियां वरी ज़िंदा कयो वञा, शहीद थियां वरी ज़िंदा कयो वञा, शहीद थियां वरी ज़िंदा कयो वञा। इन जो मतिलबु इहो आहे त शहादत जो जेको मर्तबो आहे, मंज़िल आहे, हैसियत आहे, उहा तमामु आला ऐं अज़ीम आहे। जंहिं मंज़िल खे मर्तबे खे हासिलु करण जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुआ कंदा हुआ त मां अल्लाह तबारक व तआला खां दुआ कयां थो ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त अल्लाह जी राह में शहीद थियां वरी ज़िंदा कयो वञा, शहीद थियां वरी ज़िंदा कयो वञा। इहो शहादत जो फ़लसफ़ो मक़सदु मफ़हूम इहो आहे त इंसान पंहिंजी जान अल्लाह तबारक व तआला जे हुक्म जे आॾो क़ुर्बान करे। असांजे मुआशिरे जे अंदरि हिकिड़ी ॻाल्हि असां तव्हां सभु ॿुधंदा बि आहियूं, उहा इहा हूंदी आहे त जेको पहिरियों इश्क़ अलाह वटि आयो, यानी इहा ॻाल्हि असांजे ज़हननि में हूंदी आहे त अल्लाह तबारक व तआला जेका शइ तख़लीक़ कई आहे उहा मख़लूक़ लाइ, मख़लूक़ जी मुहबत, इंसान जी मुहबत अल्लाह तबारक व तआला खे हिन दुनिया खे क्रिएट करण में, पैदा करण में हिकिड़ो सबबु बणियो। पर जेकॾहिं असां क़ुरान मजीद जो मुतालियो कंदासीं त क़ुरान मजीद असांजे इन सभिनी सोच फ़िक्र राय खां मुख़्तलिफ़ आहे। अल्लाह तबारक व तआला जो फ़रमान आहे त वमा ख़लक़्तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, यानी अल्लाह तबारक व तआला हिन आयत जो मफ़हूम मां तव्हांखे ॿुधायां थो त अल्लाह तबारक व तआला कंहिंजे मुहबत में गिरफ़्तार न थिया, पर अल्लाह तबारक व तआला इंसानियत खे पंहिंजे मुहबत में गिरफ़्तार करण जे लाइ दुनिया पैदा कई। उन जे करे अल्लाह ताला फ़रमायो वमा ख़लक़्तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, यानी मां जिन्ननि ऐं इंसाननि खे इन जे करे पैदा कयो त जीअं हू मुंहिंजे मुहबत में गिरफ़्तार थियनि, यानी मुंहिंजी इबादत कनि। इहो शहादत जो फ़लसफ़ो आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद जे अंदरि इरशाद फ़रमायो आहे वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून, जेके माण्हू अल्लाह जी राह में शहीद थी वञनि था उन्हनि खे मुर्दा न चओ, उहे ज़िंदा आहिनि, अल्लाह तबारक व तआला वटि रिज़्क़ खाईंदा आहिनि ऐं अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे रिज़्क़ अता फ़रमाईंदो आहे। इन जो शऊर इंसाननि खे न आहे, इन शइ जो शऊर इंसानियत खे अल्लाह ॾिनो ई न आहे जो उन शहीदनि वारी ज़िंदगीअ ते इंसानु पहुची सघे। उन जो नंढिड़ो मिसाल मां तव्हांखे ॾींदो हलां। नंढिड़ो मिसाल इहो आहे त जेकॾहिं असां हिन कमरे खां ॿाहिरि निकिरूं, हिन ॿाहिरि दुनिया जे काइनात खे ॾिसूं, अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी शइ तख़लीक़ कई आहे, सिज। सिज खे जेकॾहिं असां 12 बजे ॾिसणु चाहींदासीं बग़ैर कंहिं बादलनि जे, त सिज खे असां न ॾिसी सघंदासीं। सिज जी रोशनी, सिज जा किरण असांजे अखियुनि खे नुक़सानु पहुचाईंदा।
इन जे करे हूअ मख़लूक आहे। इन मख़लूक खे जेका अलाह पैदा कई आहे उनखे असां पंहिंजे हिन अख सां बग़ैर के मदद जे नथा ॾिसी सघूं, पर अल्लाह तबारक व ताला उहो शऊर असांखे ॾिनो ई न आहे, जंहिं शऊर जे ज़रिए असां शहीदनि वारी ज़िंदगीअ खे सम्झी सघूं। इन जे करे मुस्लमाननि जे दीन ईमान जो अहम जेको जुज़ ऐं रुकन आहे उहो आलिम बिल ग़ैब ते ईमान आणणु। अल्लाह मौजूदु आहे पर उहो अल्लाह तबारक व ताला असांजे हिस खां परे आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन वक़्तु मौजूदु हिन दुनिया जे अंदरि मौजूदु न आहिनि। फ़रिश्ता, जन्नत, जहन्नम, इहो इल्मु ग़ैब आहे। त अल्लाह तबारक व ताला इहो असांखे अहसासु ॾियारायो, सम्झायो त फ़लसफ़े शहादत जो मतिलबु ऐं मफ़हूम इहो आहे त पंहिंजी जान उन हस्तीअ जे आॾो क़ुर्बान कजे, पंहिंजा बच्चा उन हस्तीअ जे आॾो क़ुर्बान कजे जंहिं असांखे पंहिंजी इबादत, पंहिंजे मुहबत में जेको आहे इनवाल्व थियण जे लाइ पैदा कयो, उहो अल्लाह तबारक व ताला जी मुहबत आहे। उन मुहबत जे ख़ातिर अल्लाह तबारक व ताला नबी, सगोरा, सालिहीन, शुहदा, औलिया किराम सभु पैदा कया। इहो हिकिड़ो शहादत जो फ़लसफ़ो आहे। अल्लाह तबारक व ताला असांखे इन फ़लसफ़े खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन आमीन। वॾी महिरबानी। हींअर मां दावत ॾींदसि शौकत अली खे त असांखे मनक़बत ॿुधाइनि। हज़रत मौला अली की शान में कसीदा बहुत मशहूर है, वही सुनाऊंगा। पढ़ना कसीदा हक दे वलीदा, पढ़ना कसीदा हक दे वलीदा, सारे लगाओ नारा अली दा, पढ़ना कसीदा हक दे वलीदा, पढ़ना कसीदा हक दे वलीदा, सारे लगाओ नारा अली दा, पढ़ना कसीदा। ज़हरा दा शौहर पीरा दा पीरे, ज़हरा दा शौहर पीरा दा पीरे, मैं की दसावां केडा अमीरे, मैं की दसावां केडा अमीरे, तहतुल सरातों अरशे उला ताईं, तहतुल सरातों अरशे उला ताईं, सारे दसारा रकबा अली दा, तहतुल सरातों अरशे उला ताईं, सारे दसारा रकबा अली दा, पढ़ना कसीदा हक दे वलीदा, पढ़ना कसीदा। बहुत प्यारा शेर है। हिक आम बाले हिक खास बाले, एक आम बाले एक खास बाले, और जेड़ा खास बाले ज़हरा दला, जेड़ा खास बाले ज़हरा दलाले, जेड़ा खास बाले ज़हरा जिसने बचाया कलमा नबी दा, जिन्हें ज़ेत चढ़ के कुरान सुनावे, ने ज़ेत चढ़ के
कुरान सुनावे, जिसने बचाया कलमा नबी दा पढ़ना कसीदा, हक दे वली दा पढ़ना कसीदा, हक दे वली दा सारे लगा नारा अली दा पढ़ना कसीदा, हक दे वली दा। सुभान अल्लाह माशाअल्लाह, इलाही प्यारो पढ़ियो तव्हां माशाअल्लाह सां। डॉक्टर साहब तव्हां खां मां सवाल अर्ज़ करणु चाहींदसि, पर हुनजो मुख़्तसर सो थोरो जवाबु ॾिजो, छो टाइम हाणे असां वटि थोरो शॉर्ट थी वियो आहे। सबबु करबला, जेका बि शइ दुनिया जे अंदरि असांखे नज़र ईंदी आहे उनजो को न को सबबु हूंदो आहे। असां जेके इबादतूं कयूं था, मिसाल हज कंदा आहियूं, हज जो बि सबबु रीज़न आहे, नमाज़ आहे उनजो बि सबबु आहे। करबला जेको इहो अज़ीम वाक़ियो पेश आयो, इन जो सबबु इहो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे नवासे खे बिशारत बि ॾिनी, ऐं उन बिशारत सां गॾोगॾु जेकॾहिं असां तारीख़ जो मुतालो कयूं था त इन करबला जे वाक़े जे अंदरि मेन किरदारु जेको जिन फ़र्दनि, जिन क़ौमुनि, जिन माण्हुनि जो हुयो, उहे कूफ़े वारा माण्हू हुया। इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन सां उन्हनि न सिर्फ़ु धोखो कयो, पर उन्हनि इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन खां अॻु हज़रत हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन सां बि धोखो कयो, उनखे बि तकलीफ़ पहुचाई। उन खां अॻु में हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन सां बि इन्हनि माण्हुनि साॻियनि माण्हुनि जेको आहे धोखो कयो। त इहे कूफ़े वारा माण्हू, उन्हनि जे लाइ हिकिड़ो अरबी में मक़ूलो मशहूरु आहे, कूफ़ी ला यूफ़ी। इन जो मतिलबु इहो आहे त कूफ़े वारा उन वक़्त जा हुजनि या हिन वक़्त जा हुजनि, इहो मक़ूलो आम आहे त कूफ़ी ला यूफ़ी, यानी कूफ़े वारा माण्हू क़तअन कॾहिं बि वफ़ा नाहिनि कंदा। इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन खे इन्हनि माण्हुनि ख़त लिखिया त तव्हां हेॾे अचो, ऐं इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन पंहिंजे सोट मुस्लिम बिन अक़ील रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन खे इन्हनि माण्हुनि जी ख़बरगिरीअ लाइ, इन ख़तनि जी तस्दीक़ लाइ मोकिलियो, त उन्हनि तक़रीबन पहिरें ॾींहं ते मुस्लिम बिन अक़ील रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जी 12,000 माण्हुनि जेको बैयत कई। ॿिनि ॾींहं खां पोइ 18,000 माण्हू बैयत करण वारा हज़रत इमाम हुसैन जे ख़ातिर मुस्लिम बिन अक़ील जे हथ ते बैयत करे वेठा हुआ, उन्हनि बैयत कई। ऐं जॾहिं उबैदुल्लाह बिन ज़ियाद खे ख़बर पई त को शख़्स जेको आहे हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जो नुमाइंदो आहे, हिते इमाम हुसैन जे हक़ में बैयत वठे थो पियो, इमाम हुसैन जे लाइ बैयत वठे थो पियो, त उहे सभु कूफ़े वारा जेके बि माण्हू हुया, उन्हनि इमाम मुस्लिम बिन अक़ील रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन खे तने तना अकेलो छॾे ॾिनो। एतिरे क़दुरु जो मुस्लिम बिन अक़ील रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन खे शहीद कयो वियो। उन जे ॿिनि पुटनि खे मुहम्मद ऐं इब्राहीम जेके नंढा हुया, उन्हनि खे बि शहीद कयो वियो। इन जो मतिलबु आहे त इहो कूफ़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अहल बैत सां इन्हनि दगा कई, धोखो कयो, इन्हनि जेको आहे उम्मत इस्लामिया खे तक़सीम करण में तमामु वॾो कारनामो सर अंजाम ॾिनो। जेका उम्मत जेका अॼु ताईं तक़सीम थियल आहे, इन जे करे इन कूफ़े वारनि माण्हुनि इस्लाम जे अंदरि ऐं मुस्लमाननि खे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अहल बैत खे तमामु वॾो नुक़सानु पहुचायो। अल्लाहु अकबर। ही वाक़या करबला या असां कोई बि अहिड़ो किस्सो ॿुधंदा आहियूं, तकलीफ़ थींदी आहे ॾाढी, ऐं दिलि रोईंदो आहे। मतिलबु हींअर इंसानु पंहिंजा इमोशन्स जेको आहे न कंट्रोल करे वेठो हूंदो आहे। मूंखे यकीन आहे, मां सम्झी सघां थी त जेके असांजा व्यूवर्स आहिनि, जेके ॾिसनि था, उन्हनि जी कैफ़ियत हींअर छा हूंदी। ऐं हिन वक़्तनि में तव्हां घणे में घणो क़ुरान शरीफ़ पढ़ंदा कयो, तमामु घणो जेको आहे तिलावत कंदा कयो, ऐं जेतिरो थी सघे इमामनि जे लाइ पढ़ंदा कयो। ऐं जेकॾहिं टाइम आहे त असां हिकिड़ो नोहो ॿुधी वठूं। मां पंहिंजे डायरेक्टर खां पुछणु चाहींदसि। ठीकु आहे, त मां हींअर जेको आहे दावत ॾींदसि काशान आबदी खे। काशान, 1 सेकंड यहाँ पे कॉल ले लूँ, उसके बाद फिर आप सुना दीजिए। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो।
अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम, केर पे ॻाल्हाए भा? साहिब खान हैदराबाद मां भाजी। जी जी, कहिड़ा हाल आहिनि भा तव्हांजा, ठीकु आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह भाजी, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। जी भा, छा चवणु चाहींदव? माशाल्लाह बि प्रोग्राम ॾाढो सुठो पियो हले तव्हांजो, वॾी करबला जे महिरबानी। हवाले सां ॾाढी नॉलेज पई मिले। मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे पई। जी जी काशान आबदी साहब वेठा आहिनि कराची मां, नवा खान। जी जी मां उन्हनि खे हिकिड़ी फरमाइश कंदुमि, साईं जी। खे मुंहिंजो सलाम बि हुजे। जी जी सिराते मुस्तकीम करबला बटिल। ठीकु आहे भा, ठीक है, वॾी मेहरबानी, पंहिंजो ख्याल रखिजो, अल्लाह हाफिज़। आपके लिए फरमाइश आई है। ज़रूर, तामील हुक्म में जी बहुत ज़्यादा मुझे याद नहीं, इख्तिसार के साथ पेश करूँगा, वक्त भी कम है बहुत अजीम करबला, है बहुत अजीम करबला, सिराते मुस्तकीम करबला, सिराते मुस्तकीम करबला, है बहुत अजीम करबला, सिराते मुस्तकीम करबला, सिराते मुस्तकीम करबला। हर एक नबी वली के दिल में करबला की आरज़ू, हर एक नबी वली के दिल में करबला की आरज़ू रही है, आसमान को भी से आरज़ू। ये फ़ख्र खाना-ए खुदा, ये फ़ख्र खुल्द किबरिया, है बहुत अजीम करबला, सिराते मुस्तकीम करबला, सिराते मुस्तकीम करबला। और दुआओं को असर मिला, अताए किबरिया मिली, इसी ज़मी की खाक से मरीज को शिफा मिली। दुआओं को असर मिला, अताए किबरिया मिली, इसी ज़मी की खाक से मरीज को शिफा मिली। ये फ़ख्र खाना-ए खुदा, ये फ़ख्र खुल्द किबरिया, है बहुत अजीम करबला, सिराते मुस्तकीम करबला, सिराते मुस्तकीम करबला, है बहुत अजीम करबला, सिराते मुस्तकीम करबला। माशाल्लाह माशाल्लाह। मूंखे उमेद आहे भा तव्हांजी फरमाइश पूरी थी हिते ऐं तव्हांखे पढ़ण जो पसंद आयो हूंदो। आपको ये थोड़ी बहुत याद थी? चले माशाल्लाह, बहुत अच्छी बात है। डॉक्टर साहब इहो ॿुधायो त इमाम हुसैन इस्लाम के कहिड़ी तरीक़े सां भेटा पेश कजे जंहिंमां इंसानियत खे बि फ़ाइदो थिए, अहिड़ो कहिड़ो कमु कजे? इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन क़ुरान मजीद जी हिकिड़ी आयत जो मिस्दाक़ आहिनि। क़ुरान मजीद जी इहा आयत त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ नाज़िल थी, व इज़ा अज़मत फ़तवक्कल अलल्लाह। इन जो मतिलबु इहा त जॾहिं तव्हां कंहिं शइ जो इरादो अज़म कयो त पोइ अल्लाह तबारक व ताला जी ज़ात ते भरोसो करे उन कम खे शुरू कयो। त इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जॾहिं करबला जे तरफ़ रुख़ कयो, उन कूफ़िन जा जेके ख़त आया ऐं उन ख़तनि जे दौरान जॾहिं इमाम हुसैन खे इहा बि ख़बर पई त कूफ़े वारनि मुस्लिम बिन अक़ील ऐं उन ॿिनि नंढड़नि खे शहीद करे छॾियो आहे, त उन जे बावजूद बि इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन पंहिंजे इरादे में मज़बूत हुया, उन मंज़िल जे ॾांहुं वञी रहिया हुआ। ऐं इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी जेका शख़्सियत आहे, उहा शख़्सियत उम्मत इस्लामिया खे
तमामु क़यामत ताईं अचण वारनि सभिनी मुस्लमाननि खे हिकिड़ो पैगाम ॾेई वञे थी। उहो पैगाम इहो आहे त जॾहिं 10 मुहर्रम जी जेका राति हूंदी आहे उन राति में इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन पंहिंजे ख़ीमे जे अंदरि क़ुरान मजीद जी तिलावत कनि था हद खां वधीक, ऐं उन सां गॾोगॾु जेका निमाज़ जी जेका पाबंदी कनि था, ऐं उन सां गॾोगॾु ज़िक्र अज़कार इस्तग़फ़ार, इहे चंद शयूं जेके आहिनि असांजे मुआशिरे जे अंदरि नापीद थी चुकियूं आहिनि। ऐं इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जे हवाले सां असां सभिनी ॿुधो आहे त जॾहिं इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जो सिर जेको आहे सजदे में हुयो, तॾहिं उन शिमिर ज़िल जोशन इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन खे शहीद कयो। इन जो मतिलबु मफ़हूम मक़सदु इमाम हुसैन असांखे इहो पैगाम ऐं दर्स ॾेई विया, तव्हांजी जान बिलाशक क़ुर्बान थी वञे, हिन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे नाने जे दीन जे अहम रुकननि मां हिकु रुकन निमाज़ आहे, उनखे नाहे छॾिजे। असां ॾिसूं त असां इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जे इन आख़िरी लम्हे वारे इबादत खे केतिरे अंदाज़ सां अमल करे रहंदा आहियूं, अमल कंदा आहियूं या न कंदा आहियूं। इहा असांखे मुस्लमाननि खे इमाम हुसैन जी शहादत जो पैगाम आहे। ऐं उन सां गॾोगॾु ॿियो पैगाम इहो आहे त जॾहिं इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जो सर मुबारक नेज़े ते हुयो, उते क़ुरान मजीद जी तिलावत हुई। इहे ॿ अहम शयूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी न्याणी फ़ातिमतु ज़हरा जे लख़्ते जे घर 2 शयूं उम्मत जे लाइ छॾे विया। ऐं तव्हां असां हदीस पढ़ंदा बि आहियूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पंहिंजे उम्मत लाइ 2 शयूं छॾे विया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो तरक्तु फ़ीकुम अमराइन लन तदिल्लु मा तमस्सक्तुम बिहिमा किताब अल्लाहि व इतरती। मां तव्हांजे दरमियान 2 शयूं छॾे वञा थो, तव्हां कॾहिं बि गुमराह न थींदो जेसीं ताईं उन ॿिन्ही खे मज़बूतीअ सां न पकड़ींदव। हिकु अल्लाह जो किताब, ॿियो मुंहिंजा अहल बैत। ऐं अहल बैत मां इमाम हुसैन असांखे 2 शयूं ॾेई विया, उहा क़ुरान मजीद ऐं निमाज़। इहो इमाम हुसैन जे इन करबला जो असांखे मुस्लमाननि खे पैगाम आहे त असां इन ॿिन्ही शयुनि खे जेकॾहिं इमाम हुसैन सां हक़ीक़ी माना में सची दिलि सां मुहबत कयूं था त इन ॿिन्ही शयुनि खे मज़बूतीअ सां पकड़ियूं, तंहिंसां इमाम हुसैन असांजो राज़ी थींदो ऐं क़यामत वारे ॾींहुं असांखे जन्नत में गॾु वठी वेंदो। आमीन आमीन आमीन। जी व्यूअर्स, वक्त है ब्रेक जो, जल्दी वापस था अचो। हाय नाज़न जा पल्या लाल कुठा करबल में, हाय नाज़न जा पल्या लाल कुठा करबल में। बेहर भलीकार था चऊं तव्हांखे रंगन भरी शाम में 3 मुहर्रमुल हराम जी स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो। वक़्तु घटि आहे, नुहा ख़्वां बि माशाल्लाह सां सगत वेठा आहिनि ऐं असांखे प्यारा प्यारा नुहा मनक़बत ॿुधाए रहिया आहिनि। त हींअर जेको आहे मां दावत ॾींदसि सैयद अरसलान आबिदी खे त असांखे नुहू ॿुधाइनि। मौला अब्बास के हाल से कलाम अभी सवातों का दिया कर। लाशे अब्बास पे शबीर है रोए ऐसे कि जैसे बेटे के जनाजे पे पदर रोता है। लाशे अब्बास पे शबीर है रोए ऐसे कि जैसे बेटे के जनाजे पे पदर रोता है। कि जिसको शबीर ने गोदी में लिए पाला था, जिसको शबीर ने बेटे की तरह पाला था और गोद में अकबर व असग़र की तरह रखा था,
उसका लाशा भी उठाएंगे नहीं सोचा था, और गम ये शबीर सा साबिर भी न सह पाया है, और सीना फट जाएगा मंजर कोई भाई सोचे, ऐसा मंजर था कि खुद मौत को मौत आ जाए, और भाई के सीने पे सर से रखा भाई ने, देखने वालों को लगता है कोई मुर्दा है। प्यास ले आई है बच्चों की तुझे दरिया पर, प्यास ले आई है बच्चों की तुझे दरिया पर, हाय पर गिर गया मशकीज़े से पानी भर कर, और कब्जा दरिया पे किया प्यास बुझाई न मगर, कब्जा दरिया पे किया प्यास बुझाई न मगर, तुमने सकाई के मनसब का भरम रखा है। और मुख्ता पेश खिदमत है। अरसलाना आज़मी तारीख में लिखा है यही, भाई के सामने दुनिया से गया था भाई, और बैन सरवर के सुने लाशे जरी ठहराई, बैन सरवर के सुने लाशे जरी ठहराई, किस कड़े वक्त में गाजी ने हमें छोड़ा है, लाशे अब्बास पे शबीर हैं रोए ऐसे, जैसे बेटे के जनाजे पे पदर रोता है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हे मां दावत इंदस राहिल ज़ैदी खे त असांखे कलाम ॿुधाइनि। मौला अली असगर पे चंद अशार नोही के पेश करते हैं। खो गए कहाँ असगर शाम के बढ़े साए, खो गए कहाँ असगर शाम के बढ़े साए, माँ अकेली मक़तल में ढूंढने कहाँ जाए, गोद उजड़ गई मेरी जल गया तेरा झूला, अब किसे झुलाए माँ, हाय किसको बहलाए, खो गए कहाँ असगर जब से तुम गए बेटा, साए में न मैं बैठी,
आ गई मुझको, लौट कर न तुम आए, खो गए कहाँ से गए। जिस जगह जला झूला, राख जिस जगह बिखरी, माँ वहीं पे बैठी है, अपनी गोद फैलाए, खो गए कहाँ से गए। नींद होगी आँखों में, आओ लोरियां दे दूं, तुम न जब तलक सो, माँ को कैसे नींद आए, खो गए कहाँ से गए। पूछेगी तुझे सुगरा, हाय क्या कहूँगी मैं, खो के तुझको जंगल में, घर में कैसे माँ आए, खो गए कहाँ से गए। माँ इसी तरह से है, इंतजार में तेरे, सर से चाहे दिन गुजरे, सर पे चाहे रात आए, खो गए कहाँ से गए। शाम के बढ़े साए, खो गए कहाँ से गए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बहुत प्यारा पढ़ा आपने भी। शौकत अली के दावत दिंदस माहिया, बहुत मशहूर ज़माना कलाम है, बहुत प्यारा कलाम है, हम सारे उन्हीं के गुलाम हैं बेशक। तो उसी निस्बत से मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मैं मुरीद खैरुल अनाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ। मुझे इश्क है तो खुदा से है, मुझे इश्क है तो रसूल से, ये करम है सारा बतूल का, ये करम है सारा बतूल का, मेरे मुंह से आए महक सदा, जो मैं नाम लूं तेरा झूम के, मैं तो पंजतन का गुलाम
हूँ मैं तो पंजतन का गुलाम हूँ। बहुत प्यारा शेर। हुआ कैसे सर से वो तन जुदा जहां इश्क है वहीं करबला, मेरी बात उनकी ही बात है, मेरे सामने वो ही जात है, वो ही जिनको शेरे खुदा कहें, जिन्हें बाबे सल्ले अला कहें, वो ही जिनको जाते अली कहें, वो ही जिनको आले नबी कहें, वो ही पुख्ता है, मैं तो खाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ, मैं मुरीद खैरुल अनाम हूँ, मैं तो पंजतन का गुलाम हूँ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह, बहुत प्यारी आपने भी कलाम पढ़ा। व्यूअर्स, मूंखे उम्मीद आहे त तव्हांखे अॼु जी ट्रांसमिशन पसंदि आई हूंदी ऐं इंशाअल्लाह सुभाणे हाज़िर थींदासीं, तव्हां सां मुलाक़ात कंदासीं 4 बजे ऐं ईअं ई ट्रांसमिशन असांजी जारी रहंदी 10 मुहर्रम हराम ताईं इंशाअल्लाह। असां सां गॾु नुहा ख्वां हूंदा, मनक़बत पढ़ंदा ऐं अल्लामा साहब भी असां सां गॾु हूंदा। आप सबका मैं शुक्रिया अदा करना चाहती हूँ, बहुत शुक्रिया। काश हम जाते जाते आपसे कलाम ज़रूर सुनेंगे इंशाअल्लाह, और आपका भी बहुत शुक्रिया, बहुत प्यारा प्यारा सबने पढ़ा। इंशाअल्लाह ज़िंदगी रही तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं, तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी काशान। जैसे हमारी आवाज़ प्रीति फरमे के हर मोमिन का दिल चाहता है करबला जाने का, और लोग कहते हैं कि ये बुलावा वहीं से आता है, तो इसी पे कलाम है मेरा। लोग कहते हैं बुलावा हो तो क्या ताखीर है, आपके हाथों में मौला अब मेरी तौकीर है, रखिएगा आबरू करबला बुला लो मौला, करबला बुला लो मौला, करबला बुला लो मौला। क्यों जाना है करबला? फातिमा का घर जहाँ उजड़ा जले सारे ख़याम, आतिश की थी सदाएं, प्यासे बच्चे तश्न काम, था जुल्म 4 सू करबला बुला लो मौला, करबला बुला लो मौला। जिस जगह गंजे शहीदा हुर की है तुरबत बनी, आपका रोज़ा जहाँ है रोज़ाए अब्बास भी हम देखें रूबरू, करबला बुला लो मौला, करबला बुला लो मौला, करबला बुला लो मौला। जिस जगह बास के बाजू गिरे होकर कलम, रेत पर ठंडा हुआ था मेरा
मेरे गाजी का आलम, गाजी थे सुरखरू, करबला बुला लो मौला, करबला बुला लो मौला। और चूम लो सजदा करूं, दिल में है एक हसरत यही, हाँ वो खाके करबला जिस खाक में है आज भी खूने अथर की बू, करबला बुला लो मौला, करबला बुला लो मौला। और जिंदगी का क्या भरोसा, कब हमें आए कज़ा, इसलिए काशान और सलमान करते हैं सदा, अश्कों से हम वज़ू, करबला बुला